पाखे अपडेट कंदालू। अहम ख़बर है अशरफ इक़बाल खाते लाड़काने जा 7 मुलाज़िम गैर हाज़िरी सबब मुअत्तल करे छॾिया आहिनि, जिनजो नोटिफिकेशन पिण जारी कियो वियो आहे। ख़बर सां शेयर कंदालू। अहम ख़बर है मुअत्तल थियलनि में बिलावल मीराणी, जावेद इक़बाल, नज़ाकत अली, नायद अली नारेजो, अब्दुल फतेह, शरीफुद्दीन ऐं शेर अली लाशारी शामिल आहिनि। अहम ख़बर है असां शेयर कंदालू। लाड़काणो मां अशरफ इक़बाल खाते लाड़काने जा 7 मुलाज़िम गैर हाज़िरी सबब मुअत्तल कया विया आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समो खां। जी रशीद, आगाही ॾिजो। जी बिल्कुल, अशरफ ज़कात खाते लाड़काने जे 7 मुलाज़िम के गैर हाज़िर ॼाणाए सबब मुअत्तल करे छॾियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन जेको आहे उहो जारी करे छॾियो आहे। अशरफ ज़कात खाते जे सेक्रेटरी डिप्टी एडमिनिस्ट्रेटर ऑफिस लाड़काने जे 7 मुलाज़िमनि खे मुअत्तल करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। मुअत्तल थियलनि में असिस्टेंट आहे बिलावल मीराणी ऐं सीनियर स्टोनोग्राफर आहे जावेद इक़बाल ऐं अकाउंटेंट आहे नज़ाकत अली शामिल आहिनि। ऐं हिन में स्टोनोग्राफर नायद अली नारेजो ऐं ड्राइवर आहे अब्दुल फताह ऐं सैनिटरी वर्कर आहे शरफुद्दीन ऐं चौकीदार आहे शेर अली लाशारी भी इन मुअत्तल थियल में शामिल आहिनि। ऐं मुअत्तल थियलनि खे खाते जे हेडक्वार्टर में रिपोर्ट करण जो हुकुम कयो वियो आहे। महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।